अफ़सोसनाक ख़बर है। अपडेट कंदासीं नाज़रीन। वाक़े लाड़काणो मां हैदरी मोहल्ला में नौजवान पाण मथां पिस्टल जो फायर करे मुबैना आपघात करे छॾियो आहे। 22 वरनि जे अहसान पुट रुस्तम जोखियो पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर है। अपडेट कंदासीं नाज़रीन। वाक़े लाड़काणो मां हैदरी मोहल्ला में नौजवान पाण मथां पिस्टल जो फायर करे मुबैना आपघात करे छॾियो आहे। 22 वरनि जे अहसान पुट रुस्तम जोखियो पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो आहे। ख़बर मां लाड़काणो मां हैदरी मोहल्ला में नौजवान पाण मथां पिस्टल जो फायर करे मुबैना आपघात करे छॾियो। 22 वरनि जे अहसान पुट रुस्तम जोखियो पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो आहे। ख़बर मां लाड़काणो मां हैदरी मोहल्ला में नौजवान पाण मथां पिस्टल जो फायर करे मुबैना आपघात करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे लाड़काणो मां ब्यूरो चीफ मुनवर रिंद। जी मुनवर, छा अपडेट्स आहिनि? हाजी, लाड़काणे शहर के हैदरी मोहल्ले में नौजवान पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो आहे। हैदरी थाने की हद हैदरी मोहल्ले में 22 वरनि जे नौजवान एहसान पुट रुस्तम जोखियो जे पाण मथां पिस्टल जो फायर कयो, जंहिंखे लाड़काणे जी चाणक अस्पताल में आंदो वियो, जिते उहो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। शुरूआती जांच में मालूम थियो आहे त नौजवान पाड़े में ई उतां खां मुनवर, जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।